साथ तालीम खातिर टंडो लारिया तमाम घणा शुक्रगुजार आहियूं जिन गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गोलूमल बेगारी खे हिकु उस्ताद ॾिनो तालीम खातिर गुज़ारिश आहे डीसी खे बि गुज़ारिश आहे त हिन उस्ताद जी बायोमेट्रिक पूरी चेंज कई वञे बोर्ड गुल मोहम्मद में रखी वञे सुल्तानाबाद खां ख़तमु कई वञे महिरबानी। To watch more videos, please subscribe to our YouTube channel and click the bell icon. अस्सलामुअलैकुम नाज़रीन, असां तव्हांखे ॾेखारिया आहियूं गुल मोहम्मद बेगारी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जंहिंजी असां काफ़ी भेरा निशानी कई त हिते मास्तर न आहे जंहिं करे ॿार जी तइलीम ख़राब थी रही आहे। असांजी कोशिशुनि हेठि रंग लाथो इख़्तियारनि नोटिस वरितो ऐं मास्तर हिते मुक़ररु थियो आहे। अचो त उन्हनि ॿारनि जा वीचार ऐं मास्तर जा वीचार तव्हांखे ॿुधायूं था ऐं ॻोठनि जा वीचार तव्हांखे ॿुधायूं था त असांजे चैनल सब्सक्राइब करियो। ठीकु। To watch more videos, please subscribe to our YouTube channel and click the bell icon. आपका नाम क्या है? मेरा नाम साजिद है। आपके वालिद का नाम क्या है? मेरे वालिद का नाम हामिद है। ये कौन है? ये मेरा भाई है। उसका नाम क्या है? उसका नाम माजिद है। ये उसका घर है। ये हमारा घर है। तोरा स्कूल खुले तो खुशी नहीं है? हाँ। यहाँ कौन पालो? हाँ यहाँ कौन क्या बंदी नहीं ऐसी खुशी नहीं। उनका मैंने कर पढ़तो? हाँ। क्या करेगा दादी? ये आदि अलग। अरे तो कितनी खुशी नहीं है स्कूल खुले? दादी खुशी नहीं है। जाम खुशी नहीं है? हाँ। क्या? क्या के साइन अभी सुनाओ? ठीक। इसको कितनी खुशी नहीं है स्कूल खुले? जाम खुशी नहीं है। स्कूल बंद भी आए थे? हाँ। बाल और गुरु बताएंगे ना सोलह ठीक है आगे क्यों बताएं
वध गया शुक्र मां अरे तेरे को कितनी खुशी चाहिए तो दाम कुछ नहीं है हमारे स्कूल को लिए दाम कुछ नहीं जाम खुशी चाहिए और मेहनत कर परसों हाँ तो दाम शुक्र मां तू बुधाओ यार दाम कुछ गई है तो मास्टर आगे ले आता मेहनत कर पड़ते भी होना तेरी मास्टर बना स्कूल बंद कर देखा पाल भी शांति कर दाम कुछ गई है काम करते मेहनत कर पड़ते भी होना ठीक अगर साइड वाला आएगा ना मिले आया तमाम घने खुशियों बाल मेरा जाम दिगन मन लगा परसों खुशी न परसों जाम पड़ गए कहीं शइ जी ज़रूरत है तुसां को ना उनका नहीं उनका नहीं पानी की सहूलत है था हाँ 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 ठीक आएंगे साईं वेठा सही है गुस्सा वेठो जीअं त ही स्कूल गुल मोहम्मद बिरामणी जेको साल खे जंदोबरी ऐं दिल्लो टंडोलाइण में आहे ही स्कूल गुज़िरियल 2 सालनि खां तक़रीबन बदिलियल आहे ऐं हिते जी जेका स्कूली इन्वायरमेंट आहे हींअर जेका मौजूदा शागिर्द आहिनि तक़रीबन 70-80 जे लॻभॻि शागिर्द स्कूल में उस्ताद अचण सां मुंहिंजे अचण सां थी विया आहिनि ऐं असांखे इन स्कूल जी तमामु घणी ख़ुशी थी आहे जो असांजो जेको डीओ आहे एजाज़ गोहर साहब उन ही स्कूल खोलायो आहे DTO सफदरुन्निसा जी महिरबानी सां ही स्कूल खुलियो आहे ऐं असीं उमेद था करियूं त असां हाणे वधि खां वधि महिनत करे ऐं हिन स्कूल खे हिकु मिसाली स्कूल बणाईंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं ॿार बि तमामु ख़ुशि आहिनि स्कूल खुलण सां ऐं इहो ई आहे अज़म असांजो इहो आहे त असांजी महिनत सख़्तु महिनत करणी करे बि गुज़िर जेका असांजी लेट थी आहे ऐं हिनखे इम्तिहान जी तयारी कराए सख़्तु महिनत कराए त हिकु स्कूल जी मिसाली स्कूल थींदो आहे ईअं इंशाअल्लाह ताला हिन स्कूल खे करे ॾेखारींदासीं महिरबानी जी असांजे मोहतरम उस्ताद ॿुधायो कि स्कूल 2 सालनि खां बंदि हो बिल्कुलु ईअं ई बंदि हो स्कूल जॾहिं असांजे अॻु में आयासीं विज़िट कयासीं कासिम अला साहिब जी साफ़ी जी महिरबानी सां अॻु में विज़िट करे चुको हो ऐं सभु शयूं ॾिसी चुको हो त का स्कूल में अहिड़ी का शइ कोन हुई सिर्फ़ु टे दफ़े असीं आयासीं त असां वटि उस्ताद कोन हो सिर्फ़ु शागिर्द वेठा हुआ ऐं तमामु मायूस शागिर्द हुआ उन्हनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि कोन थी उन्हनि चयो असांखे हिकु उस्ताद लाज़मी खपे असांजो मुस्तक़बिल तबाह थो थिए वो असां गवर्नमेंट ऐं उस्ताद जी मदद सां साथी कासिम अला जी मदद सां सभिनी ऑफिसरनि जे अॻियां बाला ऑफिसरनि जे अॻियां इहा अपील रखीसीं ऐं वीडियो साहिब असां उन्हनि जे अॻियां रखीसीं त बाबा हीअ असांजो स्कूल जेको आहे उन्हनि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थो थिए ऐं कीअं बि करे किथां बि करे ख़ुदा असांजो स्कूल जेको आहे उहो बहाल कयो वञे ऐं वरी आबाद कयो वञे खोलियो वञे ऐं अलाह जी महिरबानी सां जीअं असांजे उस्ताद साहिब ॿुधायो जेके ऑफिसर आहिनि ऐं DO साहिब आहिनि उन्हनि जी मदद सां जेको स्कूल खुलियो आहे ऐं उन्हनि जी रौनक जेका आहे अॼु असीं ॾिसूं पिया ऐं उन्हनि ॿारनि जे चेहरनि ते जेका मुर्क आहे ऐं बयानु थो करे सघां ऐं जेको उस्ताद आहे असांजो मोहतरम अतामुल निगारी ऐं उन जे चेहरे ते असांखे तमामु घणी मुर्क मिली आहे ऐं पाण एॾो ख़ुशि आहियां जेका अॼु स्कूल थिए पई असांजे मन इहे सम्झूं था बयानु थो करे सघां असांखे केतिरी ख़ुशी थी आहे जो 2 सालनि खां पोइ असांखे स्कूल खुलियो आहे असांखे तमामु सुठो तजुर्बेकार उस्ताद मिलियो आहे असांखे इहा वॾी ख़ुशी आहे जी नाज़रीन हियो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गोट गुल मोहम्मद निगारी उन्हनि ॿारनि जा वीचार जेके स्कूल खुलण में ॾाढो ख़ुशी इज़हार करे रहिया अगरि उस्ताद तमामु बहितरीन व्यूज़ ॾिना ॻोठाणनि में ॾिना सभिनी में ख़ुशी जी हिकु अजीब लहर शामिली त पोइ मोहन कासिम अला खे इजाज़त ॾींदा असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो अल्लाह हाफ़िज़ To watch more videos, please subscribe to our YouTube channel and click the bell icon. DC टंडोलार खे गुज़ारिश आहे त गोट गुल मोहम्मद निगारी जे प्राइमरी उस्ताद जी बायोमेट्रिक पुणे चेंज करे गोट गुल मोहम्मद निगारी में रखी वञे सुल्तानाबाद खां चेंज कई वञे त महिरबानी थींदी जी उस्ताद जी परेशानी ख़तमु थी वञे ऐं उस्ताद पंहिंजी तइलीम ॿारनि खे बहितर खां बहितर ॾेई सघे महिरबानी